नाज़रीन हेडलाइन सां वठियूं अहम ख़बर आहे मौसम के हवाले सां असां शेयर कयूं पिया। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि सां वसकारो थियो आहे। मलीर, कायदाबाद, गुलिस्तान, जौहर, शाहराह फैसल, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां वसकारो मलीर, कायदाबाद, गुलिस्तान, जौहर, शाहराह फैसल, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां वसकारो थियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु वसकारो थियो आहे। मलीर, कायदाबाद, गुलिस्तान, जौहर, शाहराह फैसल, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु वसकारो थियो आहे। मलीर, कायदाबाद, गुलिस्तान, जौहर, शाहराह फैसल, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात पई आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु मौसमियात खाते जी अटकती खां पोइ बरसात थी आहे। इन वक़्तु कराची के गुलिस्तान, जौहर ऐं शाहराह फैसल, एयरपोर्ट समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। अॼु मौसमियात खाते पारां इहो चयो वियो आहे त कराची के मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़ोरदार बरसात पवंदी, जॾहिं त कराची समेत जेको आहे ॿियनि इलाइक़नि में जेका बरसात आहे उहा हिन वक़्तु शुरू थी वई आहे। असांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहं गुलशन, मेमार ऐं ॿियनि ठीकु आहे इलाइक़नि में शाहिद, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।